बदीन मां ब्यूरो चीफ महफूज शाह। बदीन में 5 साल मासूम ॿारड़ी खे पोलियो ज़ाहिर थी पियो। डॉक्टरनि पारां पोलियो जी तस्दीक। बदीन दे जिनकी में रहवासी अली मोहम्मद जुड़ेजो जे 5 साल मासूम न्याणी मायरा खे पोलियो जी तस्दीक। अली मोहम्मद जुड़ेजो नेशनल प्रेस क्लब बदीन पहुची ॿुधायो त मूं डॉक्टर सलाउद्दीन खोसो, डॉक्टर गुलाम हुसैन कुंभार, डॉक्टर सैफुल्ला बुरगड़ी, डॉक्टर नाले चङो रहमो, डॉक्टर राज़िक मेमन, डॉक्टर ज़हूर अब्बासी सां ॿारड़ी जे इलाज लाइ राब्तो कयो, जिन डॉक्टर पोलियो हणण जी तस्दीक कई आहे। अली मोहम्मद जुड़ेजो ॿुधायो त आउं मज़दूर तबिके सां तालुक़ रखां थो। मुंहिंजी न्याणी जी टेस्टुनि लाइ मूं वटि पैसा न आहिनि जो आउं इलाज लाइ टेस्टूं कराए सघां। डॉक्टर ज़हूर अब्बास मूंखे सिटी स्कैन टेस्ट लाइ चयो, पर पर्चा पिणु मूंखां वठी पाण वटि रखी छॾिया, पर मूं वटि 7,000 रुपया टेस्ट लाइ न हुआ जो टेस्टूं कराए। जॾहिं त हैदराबाद जे डॉक्टर मूंखे हिकिड़ी टेस्ट लाइ 1 लख रुपया घुरिया। वधीक ख़बर न आहे केतिरो ख़र्चो ईंदो। अली मोहम्मद जुड़ेजो ॿुधायो त बदीन हेल्थ डिपार्टमेंट जो टीमूं असांजे ॻोठ अची ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारे विया हुआ। वक़्त जे हिसाब सां ॿारनि खे टिका पिणु लॻाया विया आहिनि, पर पोइ बि मुंहिंजी ॿारड़ी खे पोलियो ज़ाहिर थी आहे। ऐं ग़रीब मज़दूर माण्हू आहियां। इलाज लाइ आउं बदीन जे वस वारनि खे ऐं DC बदीन खे अपील थो करियां त सरकारी सतह ते मुंहिंजी मासूम ॿारड़ी जूं टेस्टूं कराए ॾिनियूं वञनि, मुकमल इलाज लाइ ॾिनो वञे, त जीअं मासूम न्याणी जी माज़ूरी वारी ज़िंदगी खां निजात मिली सघे, न्याणी सिहतयाब ज़िंदगी गुज़ारे सघे।